हिकिड़ो माण्हू ॾाढो निर्धन हुयो, गरीब। हिकिड़ा संत मिलिया उनखे, उन पुछियो बाबा छा कयां, कोई ॿुधायो नियम कानून छा कयां, ॾाढी गरीबी आहे, मथों वरी शादी बि थी वई आहे, ख़र्चा बि लागू थी विया आहिनि, सभु कुझु ॿुधायो अहिड़ो कोई उपाय। त उन्हनि चयो कि तूं राम जी जी भक्ति कर। ध्यान ॾिजो भाई, चयूं राम जी जी भक्ति कर। ठीक है, राम जी जी बढ़िया ॾाढी सुंदर मूर्ति वठी आयो, घर में विराजमान कई मंदिर में, अगरबत्तियों बाण लगो। 10 ॾींहं गुजरी विया, 20 ॾींहं, महीनो, साल गुजरी वियो, कुछ फर्क ही न पियो, बरकत ही न पई आ। वरी ॿियो कोई संत मिलियो, उनखे ॿुधाई थी बाबा गरीबी आ ॾाढी, चई कंहिंजी भक्ति कंदा, थी राम जी जी। वो काथां धन ॾींदो, वीचारो पाण बन में तो घुमे भगवान, तोखे किथां धन दौलत ॾींदो, पाण घर परिवार छॾे वेठो आहे भगवान, उन वटि पाण वटि कुछ कोन्हे, जंगलन में तो पयो घुमे भगवान। संत जो भाव, उन वटि कुछ आहे कोन, तोखे किथां ॾींदो, तूं कृष्ण भगवान जी भक्ति कर। ॾिस उनजा 16,108 त पंहिंजा पर्सनल महल अथसि, जाते हिक हिक रानी सां गॾु रहंदो आहे, उनजे अलावा अलॻि। चओ हरे राम, खूब भगवान वटि धन संपत्ति थी, उनजी भक्ति कर त तोखे धन मिले न। हा ये बराबर ॻाल्हि आहे। तुरंत नई मार्केट मां भगवान जी मूर्ति वठी आयो रायपुर मां, राम जी तो पहिरों विराजमान होया, उन्हनि खे मंदिर मां कढी मथे विहारे, कृष्ण भगवान के अंदर विहारे, कि हाणे तव्हां मथे ही रहो, मथां जा कम तव्हां संभालियो, विचारा कम कृष्ण भगवान संभालींदो। चओ हरे राम। हाणे अगरबत्ती करण लॻो, त कोई पंखा वंखा ईअं हलन पिया, अगरबत्ती जो धुओं न भगवान कृष्ण जे मंदिर में न वञे, मथे राम जी ॾे वञे। वो चवण लॻो वाह, कम कुछ कयो कोन, सुगंध तव्हां ही खणो। हाँ, अगरबत्तियों कृष्ण लाइ ॿारो, राम जी पूरी अगरबत्ती सुगंध खणी हली वञनि। उन ॾींहुं एॾो गुस्सो आयो, एॾो भाव आयो कि मां कृष्ण लाइ अगरबत्ती तो ॿारां त राम जी छो था खणनि। उन कप्पा खई रुई ऐं भगवान जे नक में वञी लॻाइण लॻो। चओ हरे राम, सच्ची घटना। वो भगवान खे ढकण लॻो नक कि तव्हां हिन जी सुगंध न खणो। जेॾी महिल इहो भाव मन में आयो ऐं भगवान राम जी साक्षात प्रकट थी विया। चओ हरे राम, साक्षात भगवान प्रकट थिया। हे भक्त भी पुछण लॻो कपा लगाइण सां ईंदा आहियो छा? हाँ, एॾा साल भक्ति कई, कॾहिं कॾहिं दर्शन, कॾहिं कोई झलक न ॾेखारियो, कॾहिं कोई कृपा नजर न आई, अॼु थोरो कपा पियो लॻायो, नक में टच कई मां त दर्शन पहिरों ॿुधायो आहे। कपा ही वठी रखूं आहे कुछ किलो 2। भगवान मुस्कुराइण लॻा, चवण लॻा न भाई, ये ॻाल्हि न आहे, अॼु तुंहिंजो भाव कहिड़ो हुयो। अॼु तू मूंखे मूर्ति न समझियो, तू समझो कि सुगंध राम जी वठन था। तू समझो कि मां साक्षात हिते विराजमान आया, तुंहिंजी अगरबत्ती जी सुगंध खणा तो। इहो भाव अॼु तू में आयो, तू मूर्ति न समझी, साक्षात समझो। इन भाव जे कारण मूंखे प्रकट थियणो पियो। चओ हरे राम, बस इन भाव जे कारण मां तुंहिंजे साम्हूं आहियां। इहो भाव तू पहिरों न आणियो, कॾहिं तू मूर्ति समझंदो है। चओ हरे राम। भगवान गले सां लॻायो भक्त खे, चओ जय श्री कृष्ण। तेड़ा भगवान आहिनि, उन्हनि खे असां मूर्ति समझंदासीं। कल तव्हांखे हिकिड़ी कथा ॿुधाईसीं न कल की परीहं, कि जहिड़ो भाव भगवान में रखो, भगवान खे पंहिंजो बालक भी समझंदव त भगवान तव्हांखे उहो रिश्तो निभाए ॾींदा। बस हिकिड़ो भाव जुड़जी वञे। चओ हरे राम। भगवान सां हिकिड़ो रिलेशन ठही वञे भाई। चओ जय श्री कृष्ण।